नाज़रीन, सिंध असेंबली में मुखालिफ़ दुरगवान की गिरफ़्तारी वारे मामले ते PTI मेंबर गोड़ कंदे इजलास में वॉकआउट कयो। खुर्रम शेर ज़मान जो चवणु हो त ऐवान खे ॿुधायो वञे त मुखालिफ़ दुरगवान खे कहिड़े केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला खुर्रम शेर ज़मान खे जवाब ॾींदे चयो त जंहिं वक़्तु हिकु औरत मेंबर खे इस्पताल में गिरफ़्तार कयो वियो उन वक़्तु PTI वारनि खे हया छो न आयो। हालिमा आदिल शेख कब्ज़ागीर क्रिमिनल ऐं उन करे खेसि गिरफ़्तार कयो वियो आहे। वक्ती स्पीकर रेहान अधिकारी की सदारत हेठ थियल सिंध असेंबली के इजलास में मुखालिफ़ दुरगवान हलीम आदिल शेख की गिरफ्तारी वारे मामले ते PTI ऐं पीपल्स पार्टी मेंबर अटकी पिया। इजलास शुरू थींदे ही PTI जो पार्लियामानी अॻवान उथी बीठो, पर वक्ती स्पीकर खेसि ॻाल्हाइण जी इजाज़त न ॾिनी, जंहिंते PTI जा मेंबर एहतजाज कंदे स्पीकर जी डाइज़ आॾो पहुची विया। वक्ती स्पीकर जी माइक संदन हवाले करण जी ख़ातिरी बाद खुर्रम शेर ज़मान जो चवणो हो त ऐवान खे ॿुधायो वञे त मुखालिफ़ दुरगवान खे छो गिरफ़्तार कयो वियो ऐं उनजी गिरफ़्तारी जी स्पीकर खां इजाज़त वरिती वई हुई या न। सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला खेसि जवाब ॾींदे चयो त हलीम आदिल शेख कब्ज़ागीर ऐं ॾोहारी आहे, उन करे खेसि गिरफ़्तार कयो वियो आहे। संदसि चवणो त जंहिं वक़्तु हिकु औरत MPA खे इस्पताल मां गिरफ़्तार कयो वियो त उन वक़्तु PTI वारनि खे हया छो न आयो हो। उन दौरान PTI ऐं पीपल्स पार्टी मेंबर अटकी पिया, जंहिं बाद PTI मेंबर नारा हणंदा ऐवान मां वॉकआउट करे हलिया विया। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणो त रूल्स मूजिबि कंहिं बि ॾोह जे इल्ज़ाम हेठि आयल मेंबर जी गिरफ़्तारी लाइ स्पीकर खां इजाज़त वठण जी का बि ज़रूरत नाहे। बाक़ी उन मेंबर खे जंहिं जज वटि पेश कयो वेंदो उहो स्पीकर खे उन बाबति आगाही ॾींदो। इजलास दौरान सिंध समाजी तहफ़ुज़ अख़्तियारी बिल इत्तफ़ाक़ राय सां मंज़ूर ऐं 3 सरकारी बिल तारुफ़ लाइ पेश कया विया। कैमरामैन शहज़ाद सां गॾु शब्बीर लाशारी, धरती TV न्यूज़, कराची।